कराची शहर में बिजली जी अणलानियल लोड शेडिंग ते सिंध हाई कोर्ट पारां इलेक्ट्रिक ऐं नेपरा मथां सख्त कावड़ जो इज़हार। हाई कोर्ट में बिजली जी अणलानियल लोड शेडिंग खिलाफ जमायत इस्लामी की दरख्वास्त ॿुधणी लाॻापियल अमलदार अदालत में पेश। अदालत रिमार्क्स न त थोरी बरसात पए थी त बिजली टे कलाक बंद थी वञे थी। जस्टिस फैसल कमाल सवाल कयो त निजकारी खां पोइ के इलेक्ट्रिक पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर में कहिड़ी बहितरी आंदी आहे। ॿुधायो वञे त के इलेक्ट्रिक पंहिंजी यूटिलिटी सर्विस में कहिड़ी बहितरी कई आहे। अदालत 12 अगस्त ते नेपरा ऐं के इलेक्ट्रिक खां भराई रिपोर्ट तलब करे वरिती। दयामीर ज़िले ऐं उन जे सियाहती माग बाबूसर समेत सॼी गिलगित बल्तिस्तान में ॿोरी सबबि केतिरियुनि ई माथिरियुनि खे शदीद नुक़सान। हिन वक़्त ताईं फौतियुनि जो अंग 9 थी वियो। 10 खां 12 ॼणा अञा बि गुम। ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। ॿोरी सबबि 500 खां वधीक घर तबाह थी विया। 27 पुलूं लुड़ी वयूं। गिलगित बल्तिस्तान हुकूम जे तर्जुमान मूजिबि ॿोरी सबबि गिलगित में मजमूई तौर ते 12 किलोमीटर खां वधीक रोड तबाह थिया। 27 पुलूं ऐं 22 गाॾियूं ॿोॾ में लुड़ी वयूं। बिजली पाणी ऐं मवासिलाती निज़ाम तबाह थी वियो आहे। 300 खां वधीक फाथल मुसाफ़िरनि ऐं सियाहनि खे रेस्क्यू कयो वियो। गुम थी वियल माण्हुनि लाइ सर्च ऑपरेशन अञा बि जारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अमरीकी चार्ज d'affaires एलिज़ाबेथ हॉर्स्ट जी मुलाक़ात। अमरीकी वफ़द में कौंसल जनरल स्टॉक ओबाम समेत ॿिया शामिल। मुलाक़ात में सूबाई वज़ीर ऐं ॿिया बि मौजूद। अमरीका जे सहकार सां जारी तरक़ियाती मनसूबनि जे ख़्यालनि जी ॾे वठि। अमरीका जो सिंध में तरक़ियाती मनसूबनि में सहकार जारी रखण जो ऐलान। अमरीकी वफ़द जो चवणु आहे त सिंध जी तरक़ी में अमरीका जो भरपूर सहकार जारी रहंदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध जी तरक़ी में USAID अहम भाईवार रहियो आहे। वॾे वज़ीर तालीम सिहत पाणी सफ़ाई मौसमियाती तहफ़ुज़ में सहकार वधाइण जी तजवीज़ ॾींदे चयो त 2022 जी ॿोॾ में 20,000 खां वधीक स्कूल मुतासिर थिया। स्कूलनि जी नए सिर अॾावत ऐं जदीद टेक्नोलॉजी ते ॿधल मयारी तालीम खे हथी वठण में सहकार घुर्बल आहे। उस्तादनि जी तरबियत ऐं टेक्नोलॉजी जे इस्तेमाल लाइ बि अमरीका जो सहकार घुर्जे। अमरीकी चार्ज d'affaires एलिज़ाबेथ हॉर्स्ट चयो आहे त सिंध में जदीद ऐं मयारी तालीम खे हथी वठण लाइ अमरीका सहकार कंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जी लाहौर में मुख़्तलिफ़ मज़हब जे नुमाइंदनि ऐं नौजवाननि सां ख़ुसूसी वेहक। DGISPR ऑपरेशन बुनियानुल मरसूस में पाक फ़ौजी कामयाबी खे पूरी क़ौम जे इज्तिमाही कामयाबी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पूरी क़ौम बिना के मज़हबी मतभेद जे हर मुश्किल ऐं हर दुश्मन जी आॾो रुक जी भित बणिजी फ़तह याब थी आहे। पाकिस्तान में रहंदड़ समूरनि मज़हबनि जा माण्हू तारीख़ क़ौमी निस्बुलैन ऐं हुबुल वतनी जे बदौलत हिक दिल ऐं हिक जान आहिनि। पाकिस्तान अमुन तरक़ी पसंद मुल्क आहे। बेनल मज़ाहिब हमाहंगी असांजी क़ौमी ताक़त आहे। दुश्मन खे असांजी क़ौमी यकजहती ऐं इतिहाद जे करे पंहिंजनि कुधनि मक़सदनि में हमेशह नाकामी थींदी। वतन अज़ीज़ जे रोशन मुस्तक़बिल लाइ नौजवाननि जो किरदारु सभ खां अहम आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ऑपरेशन बुनियानुल मरसूस जे तारीख़ी कामयाबी ते पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां आलमी बैंक जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। आलमी बैंक जे वफ़द जी सरबराही विच ओभर उत्तर अफ्रीका अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे रीजनल नायब सदर उस्मान ॾिनो कई। मुलाक़ात में सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमण समेत सूबाई वज़ीरनि मेयर कराची ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आलमी बैंक सिंध जी तरक़ीअ में अहम भाईवार आहे। वर्ल्ड बैंक जो सहकार तालीम सिहत ज़राअत शहरी इंफ्रास्ट्रक्चर ऐं समाजी तहफ़ुज़ में जारी आहे। सिंध में सोशल प्रोटेक्शन डिलीवरी सिस्टम खे मज़बूत बणाइण जो मनसूबो आहे। सिंध हुकूमत ऐं आलमी बैंक विच में 4.12 अरब डॉलर्स फ़ाल तरक़ियाती पोर्टफोलियो आहे। सिंध हुकूमत जी तरजीहुनि में पाणी सफ़ाई सिहत तालीम तवानाई ऐं इंसानी तरक़ी शामिल आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां जशन ए आज़ादी जूं तक़रीबूं भरपूर मुनज़िम पुरजोश ऐं तारीख़ी अंदाज़ में मल्हाइण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शहज़िल इनाम मेमण जी सदारत हेठि यौम आज़ादी हक़ जी जंग जी तक़रीबुनि जे इंतिज़ामनि बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी, ज़ुल्फ़िकार शाह, ख़ास मामन कासिम नवीद कमर, इंजीनियर कासिम सूमरो, सदर आर्ट्स काउंसिल अहमद शाह ऐं ॿिया शरीक। सरकारी इमारतुनि रोडनि बसुनि रेलगाॾियुनि मार्केटुनि ऐं ॿियनि अवामी हंधनि खे क़ौमी झंडनि रोशनियुनि ऐं बैनर्स सां सजायो वेंदो। मीडिया ते भरपूर मुहिम हलाई वेंदी जंहिं ज़रिए अवाम खे शामिल थियण जी दावत ॾिनी वेंदी। इजलास में फ़ैसिलो। शहज़िल इनाम मेमण जो चवणु आहे त 14 अगस्त ते हक़ जी जंग जी मुनासिबत सां थींदड़ तक़रीबूं सिंध हुकूमत जे मंशूर जो अकास हूंदियूं। तक़रीबुनि में हर तबिके खे शामिल कयो वेंदो। ज़िलई सतह ते मरकज़ी तक़रीबूं मुनक़िद कई वेंदियूं। नासिर हुसैन शाह चयो त हर ज़िले में कम्यूनिटी जे शिरकत खे यकीनी बणायो वेंदो त हीउ ॾींहुं सिर्फ़ हुकूमती न पर अवामी जशन बणिजे। सईद गनी चयो त मकानी इदारनि खे हिदायत ॾिनी वई आहे त वार्ड UC ऐं टाउन सतह ते तक़रीबूं मुनक़िद कयूं वञनि। ज़ुल्फ़िकार शाह चयो त सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ आर्ट्स काउंसिल स्कूलनि कॉलेजनि ऐं थिएटर ग्रुप्स जी शमूलियत सां ख़ासि शोज़ मुशाइरा कवाली नाइट्स
ऐं थिएटर परफॉर्मेंस मुनक़िद कयूं वेंदियूं। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार अमरीका जे गादी वारे शहर वॉशिंगटन पहुतल। अॼु अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात थियल। मुलाक़ात दौरान पाक भारत समेत ॿिया मामला बहस थींदा। इसराइल हिकु ॿियो तकरारी कदम खणंदे पार्लियामेंट मां ओलह किनारे ते कब्ज़े जो ठहराव मंज़ूर कराए वरितो। पाकिस्तान, सऊदी अरब, बहरीन, मिस्र, इंडोनेशिया, उर्दन, नाइजीरिया, फ़लस्तीन, कतर, तुर्किया, गॾियल अरब इमारतुनि, अरब लीग ऐं इस्लामी सहकार तंज़ीम पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। पाकिस्तान वालारियल फ़लस्तीन जे ओलह किनारे खे इसराइली पार्लियामेंट तरफ़ां ख़ुदि मुख़्तियारी ॾियण वारे गैर क़ानूनी दावा जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त इसराइल खे जवाबदेह करार ॾिनो वञे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त इहो अफ़सोस जोॻो क़दम आहे। आलमी क़ानूननि जी संगीन भञकड़ी ऐं फ़लस्तीनी अवाम जे हक़नि तोड़े आलमी उसूलनि सां इसराइल जी मुसलसल बेवाजिबी आहे। असां गॾियल क़ौमुनि जे लाॻापियल ठहरान मुताबिक़ 1967 खां अॻु जी सरहदुनि ते ॿधल अल कुद्स शरीफ़ खे गादी वारो शहर बणाईंदड़ हिकु आज़ाद, ख़ुदि मुख़्तियार ऐं क़ाबिल अमल फ़लस्तीनी रियासत जे क़याम जी भरपूर हिमायत कयूं था। मुल्क जे मथान इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि सबबि सिंधु दरिया में चाढ़ जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि पाणी जी सतह ते तेज़ीअ सां वाधि। गुडू वटि नंढे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। पाणी जो मथां वेकिरो 3,42,260 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,04,212 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि जो ख़दशो। कंडियारो पुलिस जी कार्रवाई। क़त्ल जे केस में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि ॻोठाणे महताब राजपर खे क़त्ल कंदड़ 3 जवाबदारनि राशिद अताउल्ला ऐं ग़ुलाम मुर्तज़ा राजपर खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि खे मक़तूल जे चाचे जी फ़रियाद ते केस दाख़िल करायो वियो। जवाबदार क़त्ल बाद रूपो